क़ौम जी पार्टी है। इंशाअल्लाह 8 फेबरवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी की जीत थींदी। असीं सिंध में गवर्नमेंट ठाहींदासूं, इंशाअल्लाह असीं पाकिस्तान में गवर्नमेंट ठाहींदासूं। इंशाअल्लाह वज़ीर आज़म नौजवान जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। सरदार मीर शहरियार खान जा तमाम जेतिरा भी अॻवान आहिनि उनजो मां शुक्रिया अदा कयां थो। इनमें सरदार अली गौहर खान ॿार साहब मुंहिंजी हिमायत जो ऐलान किया है, मूंखे ख़ातिरी कराई आहे। मूंखे चयो आहे त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह असां तोसां गॾु आहियूं। सरदार अली गौहर खान जो भी मां थो रहतो आहियां। सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड साहब वो तो शाना बशाना असां सां गॾु बीठा आहिनि, कुलो कुले में मिलाए बीठा आहिनि। जनाब ख़ालिद अहमद खान लुंड साहब जा भी असीं थो रहता आहियूं। जेतिरा भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर हुजनि, उहिदेदार हुजनि, जीअं ज़िले सदर आहे असांजो मीर बाबर खान लुंड साहब, उन भी असांजी हिमायत जो ऐलान किया है। उन भी मुझी सपोर्ट कई आहे त शहरयार हिकिड़ो वर्कर टाइप माण्हू आहे, मेहनती माण्हू आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी की टिकट हिनखे ॾिनी वञे। असां पाण खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर सॾाईंदे में फ़ख्रु महसूस कयूं पिया। बाक़ी रही ॻाल्हि जाम महताब खान जी, जाम महताब खान असांजो हरीफ़ रहियो आहे, पर हिन वक़्तु असीं ॿई पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहियूं। सो मूंखे उमेद आहे त जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो कंदी क़यादत, जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी मूंखे टिकट ॾींदी त असां जाम साम्हूं बि पुरुमेद आहियूं त इंशाअल्लाह हू बि असांजे साथ में असांजो साथी थी ऐं असां सां गॾु हली करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कैंपेन कंदासीं ऐं गॾिजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मिशन खे अॻियां वधाईंदासीं। पीपल्स पार्टी जो वर्कर ऐं जियालो आहियां, MPA आहियां ऐं शहरयार खान मुंहिंजो हिकु भाउ, नंढो भाउ सम्झो ऐं मुंहिंजो ईअं सम्झो त खून जो रिश्तो हिन सां आहे, उहो कॾहिं बि टुटी कोन थो सघे। ऐं असांजी क़यादत जॾहिं हुनखे वेलकम कयो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिलु कयो आहे ऐं ख़ातिरी कराई आहे टिकट जी, त असां अॼु शहरयार खान खे ऐं हितां जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि खे ऐं अवाम खे मुबारकबाद ॾियूं था। हीअ अॼु कामयाबी जेकी मूं रैली ॾिठी आहे त हीअ अॼु कामयाबी शहरयार खान जी कामयाबी आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत हुजे चाहे वर्कर हुजे, असां कंहिं महिमान खे पंहिंजी पार्टी में जॾहिं को अचे थो ऐं उन खे दिलि सां वेलकम कयूं था ऐं हमेशह उनजो साथ ॾियूं था। खान पीपल्स पार्टी में न आयो आहे, हुनजो राज भाग दोस्त तमाम पीपल्स पार्टी में हज़ारे माण्हू लखे माण्हू पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह शहरयार खान बि ऐं बाक़ी बि जेके दोस्त पीपल्स पार्टी में पहिरियों हुआ असां इंशाअल्लाह गॾिजी करे ऐं हितां जी आवाम जी ख़िदमत कंदासीं। ऐं भले मां पंजाब जो हुजां मगर असांजा को फ़र्क़ु कोन्हे, न बॉर्डर को फेंस लॻल आहे। इंशाअल्लाह सभु मिल थी करे असीं आवाम जी ख़िदमत कंदासीं ऐं महिरूमियूं ख़त्म। पीपल्स पार्टी अॻवान आहे ऐं शहरयार सर बि आहे, इन्हनि में टिकट जो मसइलो हले थो पियो। तव्हां पीपल्स पार्टी अॻवान आहियो, तव्हां इन खे कीअं ॾिसो? जाम साहब असांजो वॾो आहे, सीनियर आहे, असां हुनजी दिलि सां इज़त कयूं था। जॾहिं नौजवाननि खे हाणे टाइम ॾियनि, जाम साहब सेनेट ते वेठो आहे माशाअल्लाह, ऐं शहरयार खान खे क़यादत पीपल्स पार्टी में हुन कुर्बानी ॾेई करे हुकूमती पार्टी खे छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में, त ऐं बिल्कुलु असांजी बि रिक्वेस्ट क़यादत सां इहा हूंदी त शहरयार खान खे जीअं शामिलु कयो आहे ईअं ई वोट ॾियणु खपे, छो जो असां ते एतमाद बि माण्हू कनि ऐं असांजी पार्टी में शामिलु थियनि। शुक्रिया।